पाकिस्तान पीपल्स पार्टी कराची डिवीज़न के सदर ऐं सूबाई वज़ीर सईद गनी निश्तर पार्क जो दौरो करे 30 नवंबर ते पार्टी के 55हें योम तासीस के मौके ते थींदड़ जलसे की तैयारियों जो जायज़ो वरितो। SS न्यूज़ के रिपोर्टर शाहिद कोराई मूजिब उन मौके ते पीपल्स पार्टी सिंध जो जनरल सेक्रेटरी ऐं सिंध के वॾे वज़ीर जो ख़ास मददगार वकार मेहदी, कराची डिवीज़न जो जनरल सेक्रेटरी जावेद नागौरी, सरदार खान, नजमी आलम, नौमान शेख ऐं ॿिया पिण साणस गॾु हुआ। सूबाई वज़ीर सईद गनी रैली के स्टेज ते तैयारी, शिरकत कंदड़नि ऐं अॻवाणनि जे दाख़िली रस्तनि समेत ॿियनि हवालनि सां तफ़सीली ब्रीफिंग वरिती। सईद गनी जो चवणु आहे त 30 नवंबर पीपल्स पार्टी लाइ तारीख़ी ॾींहुं आहे। उन ॾींहुं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो 1967 में हिन मुल्क जे पोरियतनि, हारियनि शागिर्दनि ऐं ग़रीब अवाम लाइ पीपल्स पार्टी जो बुनियादु रखियो। वकार मेहदी चयो त योम तासीस जे मौके ते मुल्क जे समूरनि ज़िलनि में रैलियूं कढियूं वेंदियूं। कराची जे निश्तर पार्क में थींदड़ रैली तारीख़ी रैली हूंदी।